अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं ॻोठ पीरचंदराम में, जिते शहीद पीरचंदराम और सालाना उर्स मुबारक थी रहियो आहे ऐं जेको आहे जो मेलो हली रहियो आहे। अचो त हिन मेले में मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि कंदासीं त उन्हनि छा चवणो आहे। नाले चंदराम जो असुल खां वठी मेलो लॻंदड़ आहे ऐं काफ़ी अरसे खां वठी मेलो लॻंदो आहे। जेके ॿोड़ा फ़क़ीर आहिनि असांजे ॻोठ में ऐं असां इहे गॾिजी सॼी इन जो मेलो कराईंदा आहियूं ऐं हर साल वांगुरु ईअं जीअं अॻु खां वठी अॼु ॾींहं ते थींदो थो अचे ऐं उनजा मुरीद अक़ीदतमंद सिंध जी सकाफ़त आहे। मेलो कराइण सां सिंध जी मोहबत प्यारु वधे थो ऐं उनजो जान थिए थो ऐं उन खां अलावा इहे जेको आहे सिंध जी सकाफ़त न्याज़ नगर आहे मुरीद असांखे गंज ॾींदा आहिनि ऐं इन में तमामु ओड़े पाड़े जा माण्हू ख़ुशि थींदा आहिनि त हे मेला सदाईं आबाद हुजनि। ही उतां खां वठी हलंदड़ आहे जॾहिं साईं गौसबाल हक़ ज़किरा कलंदर शहबाज़ या भिटाई सरकार जन खां वठी उनखे मिलियो ऐं उतां खां वठी ही मेलो लॻंदड़ ऐं इहो हलंदड़ आहे। हा, क़ुर शरीफ़ उते पास कयो ऐं उते तहसील जी पग ॿधई। उते हिन जो ॾाढो जेको नूह फ़क़ीर नालो हुउसि उहो हज़रत गौसबाल हक़ जे ज़माने में उते खीर खणी वेंदो मदरसे में। हिकिड़े दफ़े वॾो मींहुं वठो त पोइ चयो ख़ुताबिन खे हज़रत गौसबाल हक़ चयो अॼु फ़क़ीर नूह न ईंदो, जो अॼु मींहुं बरसाति थी पए, दर भरे छॾियो। पोइ काफ़ी अरसे खां पोइ झटि माना गुज़रियो कलाकु ॿ त दर खड़कियो त पोइ हुननि ख़ुताबिन खे चई दर थो खड़के वञी जो दर खुलाइनि त नूह फ़क़ीर हुयो। की नूह फ़क़ीर हेॾो मींहुं वठो आहे की तुंहिंजे दुआ सां मूंखे त फेंग ई न पई आहे की इंशा ताला तुंहिंजे पुट मूं पुटु थींदो जेको तुंहिंजो ईअं सम्झ जीअं चंड थो चिमके ईअं हिन जहान में सिंध में ईअं चिमकंदो, एॾो रोशन हूंदो जो इंशा ताला केतिरा ई हिन जा मुरीद थींदा। उतां खां वठी दुआ हिनखे हज़रत गौसबाल हक़ जी थियल आहे। उहो शहादत जेका उते थी घलरनि हिनखे शहीद कयो, जेको माल जे बारे में लथो त ॿियनि झलुसि त बाबा तूं घोट आहे, तूं छो थो लहीं की अॻु में अलाह जो नालो पोइ मुंहिंजी शादी। पोइ हे लथो आहे, ॿ दफ़ा हुन सां जंग कई अथई जंहिंमें माना हीउ शहीद थी वियो आहे ऐं उतां हिनखे वरी पोइ आयो हिते अची आस्थानो हुई पीरचंदराम शहर में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह ही तारीख़ जो हिकु हिसो आहे शहीद पीरचंदराम। मां पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी आरज़ू हुई त हिकु ॾींहुं ज़रूरु वेंदासीं। मुंहिंजो तालुक़ु लाड़काणे ज़िले सां आहे ऐं मूंखे जो पंहिंजे मासात वठी आया आहिनि ऐं दिली सुकून थियो आहे ऐं दुआ घुरी आहे त हिन सिंध खे आबाद रखिजांइ। ऐं जेकी सिंध जी तव्हां मेलनि जी ॻाल्हि कयो पिया, इहा सकाफ़त जो हिकु हिसो आहे। हीअ लाल कलंदर लाल शहबाज़ हुजे, लतीफ़ सरकार हुजे, शहीद अब्दुल्ला शाह गाज़ी हुजे, हीअ सिंध जा वॾा बुज़ुर्ग आहिनि। पर उन सां गॾु ज़िले शिकारपुर में बुढल फ़क़ीर आहे, साईं हाजन शाह जी माड़ी आहे, उते इहे शयूं थींदियूं आहिनि। ऐं हीअ क़बाइली इलाइक़ो आहे, अल्हम्दुलिल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हिन माण्हुनि खे एंटरटेनमेंट थी ऐं असां पंहिंजे इन लोकल इंतज़ाम खां घुर था कयूं त हिननि सकाफ़ती जेको आहे मेड़ाकनि में उहे सहकार कनि। तव्हां ते हक़ु पुॼे थो हिननि जी ख़िदमत ऐं अल्हम्दुलिल्लाह उनजे दुआउनि सां अलाह ताला तव्हांखे वॾनि ऐवाननि में पुॼायो आहे। वरी बि इन तव्हांजे मीडिया जो तव्हां दोस्तनि जो तवसुस सां इहा मां ॻाल्हि चवां थो त तव्हां पंहिंजो मीडिया वॾो किरदारु अदा कयो आहे। जर जंग में वञी करे हिननि शहीदनि जी जेको आहे त तारीख़ ते हिन मेलनि खे, हिन मलाकड़नि खे, हिन सकाफ़ती ॿारनि जे जेके शो आहिनि, झूला आहिनि, उनखे मुताबिक़ कयो आहे। मां तव्हांखे जस्ट पेश कयां थो ऐं सलाम पेश कयां थो ऐं उमेदु रखां थो हितां जे उन माण्हुनि में त हिन ख़ासि करे ॾींहंनि में सहकार, अमन अमान जो, प्यार ऐं मुहबत जो उन शइ खे हथी ॾिनी वञे। सिंध में ख़ासि करे मिला कमेडी आहे उनखे एक्टिव कयो वञे। सभ खां पहिरीं मां सिंध अजरक न्यूज़ चैनल जो निहायती शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुसलसल सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो आहे। तव्हांखे ख़बर आहे त हीअ जेके चोडेल, हीअ झूला, हीअ जेकी बाज़ारूं, हीअ मलाखड़ा, हीअ जेका सिंध जी सकाफ़त में था अचनि, ठीकु आहे न। हीअ मतिलबु सिंध जी सकाफ़त खे जेके हीअ मेला वग़ैरह थियनि था सिंध जी सकाफ़त खे उजागर कनि था। ऐं तव्हां अॼु ॾिठो त जेको हे दरगाह शहीद पीरचंदराम जो उर्स मुबारक हले थो, इन ते पंहिंजो ड्रखण जी पूरी आसपास जे जेको इलाइक़े वासी आया आहिनि ऐं जेको हिन मेले में तफ़री कनि पिया ऐं हिन सकाफ़त खे उजागर कनि पिया। ये सिंध जी सकाफ़त आहे, सिंध बाबुल इस्लाम आहे, तमामु सुठो हिकिड़ो असांजी धरती आहे। हे मोहबत जा मेड़ा थींदा आहिनि, माण्हू मिलंदा आहिनि।
पर कुझु अरसे खां वठी जीअं असां वटि बदअमूनी थी अमन अमान न थिया पोइ इहे मेला असां वटि हटी विया शैतान माण्हू ईंदा हुआ जेके शरारतां कंदा हुआ जंहिं करे पोइ मसइला खुटी थिए तमामु सुठो कमु आहे ऐं इलाइक़े जा माण्हू मिलनि था मुहबत कनि था हिकु ॿिए सां इज़त सां पेश अचनि था तमामु सुठी ॻाल्हि आहे आहियूं तो असांजा बाबो ऐं ॾाॾे जे अंदरि गॾु ड्यूटी ॾींदड़ आहियां असां महसूसु ख़ुशि सां कयूं था अलाह जो ओलिया अलाह जे नाले ते सिर ॾिनो अथई ऐं अलाह जे नाले ते सिर ड्यूटी ॾींदे असां बि दिलि सां ख़ुलूस सां असां निड़ा आहियूं जो असांजो बाबा ड्यूटी ॾिए असांजी दिलि इहा आहे मुतमिन असां बि ड्यूटी हिन दरगाह ॾींदासीं ऐं ॾींदा रहंदासीं अलाह जो ओलिया अलाह जो वली आहे ड्यूटी ॾींदासीं ॾाॾे शहीद जो मेलो जीअं हिन साल बि हर साल लॻंदो आहे 3 सालनि खां पोइ लॉकडाउन खां पोइ ही मेलो लॻो आहे ॾाढी ख़ुशी आहे सिंध जी शान आहे मेलो आहे ईद ॾींहुं आहे जहिड़नि खां झटनि खां पाक लॻा पिया आहियूं हिते मेलो ईदनि तौर घुमूं था नंढा वॾा ॿार बच्चा ईद वांगुरु तयारु थी घरां पैसा ख़र्चियूं वठी ॾाॾे जो मेलो ॾिसणु अचनि था 3 सालनि खां मेलो लॻो आहे तमाम में तमाम ख़ुशीअ जो ॾींहुं आहे इंजॉय कयूं था घुमूं फिरूं था खाऊं पीऊं था दोस्त ॿाहिरि ॿार बच्चा कठे अॼु जेको आहे तमामु घणी ख़ुशी आहे असांखे कहीं पी चढ़ण में जेको मेलो थियो आहे हिन मेले खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं जेके तव्हां महिल खेॾंदा ईंदा आहियो तव्हांखे हुकूमत जे तरफ़ां को वज़ीफ़ो मिलियो आहे या न न भाउ न हुकूमत जे तरफ़ां को बि असांखे वज़ीफ़ो कोन्हे को हे पंहिंजे जान ते बसि सॼो ॿार आहे पाण पंहिंजे घरों खाऊं था भाई आवाम सां ताउन कंदो आहे मेलो ॾाढो भलो आहे पीर चंडराम जो ॾिसो था त अमन अमान भलो थी वियो आहे सिंध हुकूमत माना अमन ॾाढो करायो आहे उन हिसाब में माण्हू मेले में घणा था अचनि मेलो माना मेला पुत फिरीअ हीअ सिंध जी असांजी सकाफ़ती क़ौमी रांदि आहे मल जेसिताईं माना साहु आहे पिया विढ़ूं था वरी असां वियासीं त ॿिया ईंदा असांजा पोयां बाक़ी हुकूमत जो असां सां को बि ताउन कोन्हे कोई जेको कुझु बि आहे कुझु पंहिंजे घरों खाई पी जान ठाहे मल विढ़ंदा आहियूं तव्हां जेको शहीद पी चढ़ण मेले में आयो तव्हां मेले खे कीअं था ॾिसो ऐं तव्हां घणो अर्सो थियो आहे मेला खेॾण में ऐं जेके गवर्नमेंट खां तव्हांखे वज़ीफ़ो मिले थो या न गवर्नमेंट सां तवान न कंदी आहे जेके रिटायर पहलवान आहिनि उन्हनि सां ई तवान नथी करे जीअं गुलबार जतोई वारा सुहारो पौड़ा या सिजाद बि बीठो आहे हिन जो पुटु आहे मलनि सां को बि तावन न थींदो आहे ऐं जेको आहे सो मल रांदि जेका आहे सो क़दीमी आहे कॾो की आहे मां जेके अरसे खे मज़ो आहे जेको वाले साहिबु हूंदो हुयो उहो मल विढ़ंदो हुयो मूंखे अरसे खे तक़रीबन 8-9 साल थींदा मल विढ़े 2010 खां वठी मां मल थो विढ़ा हाणे हिन मेले ते आया आहियूं मेलो ॿुधो हुयोसीं भलो आहे इन करे हिन मेले ते आया असां कुझु न थी असां पंहिंजे पाण खाई घर खाई पोइ मुक़ाबिलो कंदा आहियूं असां कुझु नथी रही सघे हुकूमत को तावन ई नथी करे हुकूमत तावन करे असां हिन महिल अलाए कहिड़ी अरूज ते पहुतल हुजूं असां पंहिंजे ग़रीब माण्हू घरों खाई असां मुक़ाबिलो कंदा आहियूं मूंखे घटि में घटि 35 साल थिया आहिनि मल मुंहिंजो हाणे उमिरि आहे 50 साल मुंहिंजी उमिरि आहे मां अञा मुक़ाबिलो कंदा अचूं था मेला ॾाढी मेलनि जे तरफ़ां ॾाढी आवाम असां ॿधल आहे असां हुकूमत ॿधल आहे असां ॾाढो ख़ुशि हुजूं हुकूमत असां अकेला सां वॾी महिरबानी करे असां कुझु उहिदे ते पहुचाए जा नौकिरी बि ॾिए असांखे नौकिरी बि नथी ॾिए न को तावन बि करे मल मां शुरू कई आहे 2010 में असां वॾा मल खेॾंदा हुआ मुक़ाबिला भिटाई ते बि खटियो आहे ॿिए हंधि में जेका मुक़ाबिला खटिया सचल ते खटियो आहे सरकारी मिलनि में जेका भिटाई ऐं सचल ते खटियो आहे बाक़ी ॿिए हंधि हिनखे थिया आहिनि घटि में घटि 5-6 साल थिया आहिनि साईं असां मेले वारा बिल्कुलु मेलो भलो मेलो आहे और असां ज़िले जेका बि जा सदर आहियूं अलीदो सबड़ो असां पंहिंजे ज़िले में असांजे में मेला मलाखड़ा या सिंधी सकाफ़त रांदि जेकी आहे बंदि थी वई आहे असां उहो मल जो शौक़ु करे और मल जूं तयारियूं कराए मलनि खे पहिरें घरों ख़र्चा खाराए असां ॿियनि ज़िलनि में वञी इहो शौक़ु ॾिसूं था असांजे वज़ीर आला खे अपील आहे त ज़िले जीअं हर ज़िलनि में मेला मलाखड़ा थियनि था त असांजे ज़िले जेका बि मेला मलाखड़ा कराया वञनि ॿाहिरि मुल्कनि जूं जीअं ॿियूं को गेम आहिनि त उन्हनि जे लाइ सिंध गवर्नमेंट जा ॿी गवर्नमेंट आहे उन्हनि जे लाइ तावन आहिनि असांजी वाइदे जेकी सिंधी सकाफ़त चवनि था मलाखड़ो रांदि आहे उनजे लाइ को बि गवर्नमेंट जो तावन असां सां न आहे महिरबानी करे गवर्नमेंट जो तावन कयो वञे और जेके रिटायर मल पहलवान असांजा उन्हनि खे उधार ॾिना वञनि और जंहिं ज़िलनि में मेला मलाखड़ा बंदि आहिनि उहे मेला कया वञनि साईं जी नाज़रीन तमामु मौजूदु माण्हुनि जा ॻाल्हि ॿोल ॿुधी आहे पंहिंजे मेज़बान रुज़ाना दीन खे इजाज़त ॾींदा अल्लाह